वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम के बे हिस्से में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध में अमन अमान के हवाले से। ख़ुसूसी तौर पाण उत्तर सिंध की ॻाल्हि कंदासीं जिते अमन अमान की सूरत हाल इंतहाई ख़राब है। कश्मीर और कंदकोट जो ज़िलो है गॾो गॾु घोटकी ज़िलो उते मुग़विन जो अंग जो है सिर्फ़ घोटकी ज़िले में जो तादाद है उहे लगभग 39 ॿुधाए पियो वञे, जॾहिं त मजमूई तौर जेके उतां जा रहवासी आहिनि या जेके ज़रिया आहिनि जिन खां मालूम थिए थो त 200 जे लगभग माण्हू जेके आहिनि उहे मुग़वी हिन वक़्त ताईं क़ैद आहिनि। उन्हनि में कुझु मुग़वी अहिड़ा बि आहिनि जिन जा केसिस जेके आहिनि उहे मीडिया ते रिपोर्ट बि न आहिनि थिया, ज़रियनि पारां इहा दावा कई पई वञे। गॾो गॾु पाण प्रोग्राम जे ॿिए हिसे में ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध में नए IG जी मुक़ररी जेको आहे उहो देर जो शिकार है। उनजे पोयां सबब कहिड़ा आहिनि, हिन वक़्त ताईं नए IG जी मुक़ररी छो नाहे थी सघी। गॾो गॾु पाण प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध जो जेको घरू वज़ीर आहे ज़ियाउल हसन लज्जार साहब, उहो सिंध में अमन अमान जे हवाले सां इंतहाई सरगर्म नज़र अचे पियो। इन हवाले सां असांखे पैनलिस्ट में हींअर जॉइन कियो आहे सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं गॾो गॾु धरती TV जा चीफ रिपोर्टर आहिनि शबीर लाशरी साहब। शबीर साहब अव्हांखे भलीकार कयूं था प्रोग्राम में। शबीर साहब, सब खां पहिरियां नए IG जी मुक़ररी वारे मामले जी तरफ़ अचूं। आख़िर छा सबब आहिनि, अवां वटि कहिड़ी इंफॉर्मेशन आहे इन हवाले सां? नए IG जी मुक़ररी हिन वक़्त ताईं छो नाहे थी सघी? बिल्कुलु हाशमाणी साहब, जीअं ई ही नई हुकूमत ठही आहे सिंध हुकूमत, वरी वफ़ाक़ी सरकार पहिरियां जीअं ठही, इहे सॼा जेके मामला हुआ पहिरियां तीअं पियो थियो त हाणे हुकूमतूं ठही वञनि, उनखां पोइ इहो मामला अॻिते वधंदा। आख़िर सिंध काबीना बि ठही वई। सिंध काबीना जे ठहण खां पोइ हिन वक़्त ताईं IG सिंध मुक़ररु न थी सघियो आहे। इन हवाले सां मीडिया में इहे ख़बरूं रिपोर्ट पे थियूं त IG सिंध जे नालनि ते को इशू आहे ख़ुदि सिंध काबीना जे विच या अॻुवाणनि विच में। पर अॼु हिकिड़ी जेका ख़बर साम्हूं आई आहे उन मां इहा ॻाल्हि वाज़े थी वई आहे त सिंध हुकूमत IG सिंध नओं IG सिंध मुक़ररु करण लाइ 4 मार्च ते जेके आहिनि उहे 3-4 नाला वफ़ाक़ी सरकार खे ॾियारे मोकिलिया हुआ, पर वफ़ाक़ी सरकार इन सॼे मामले में ढर करे पई। अॼु घरू वज़ीर ज़ियाउल हसन लज्जार पंहिंजो हिकिड़ो बयानु इन हवाले सां जारी कंदे चयो आहे त नए IG सिंध जी मुक़ररी में वफ़ाक़ी सरकार जेका देरि करे पई उन ते सिंध हुकूमत खे ॻणती आहे ऐं इहा जेका मुआहिदो जेको थियल आहे इतादी मुआहिदो उन में भनकड़ी आहे ऐं असां 4 मार्च ते नाला ॾियारे मोकिलिया। अॼु 20 मार्च आहे, हिन वक़्त ताईं नओं IG मुक़ररु न थियो आहे, जंहिंजे करे सिंध में जेको अमन अमान जी सूरत हाल आहे उहो उनखे बहितर करण में इहे जेके इंतिज़ामी फ़ैसिला आहिनि उहे रुकावट बणियल आहिनि। ऐं हुन अॼु इहो बयानु जारी कयो आहे। उन जो मक़सदु आहे त वफ़ाक़ी सरकार सां हुननि ॻाल्हायो हूंदो यकीननि, पर उतां को इन मामले जो खड़तेल न पियो निकिरे। उनजा कहिड़ा सबब आहिनि उहे अञा ताईं साम्हूं न आया आहिनि। इहो हिकिड़ो यकीननि वाक़ई वॾो इशू आहे इंतिज़ामी उहिदनि जो, छाकाणि त नई सिंध काबीना जीअं आई आहे त उहे तव्हां ॾिठो त SSPs जेके आहिनि उहे बि तब्दील थिया आहिनि ऐं DSP सतह जा ऑफिसर जेके आहिनि अॼु उन्हनि जूं बि केतिरनि जूं मुक़ररियूं बदिलियूं थियूं आहिनि। हीअ IG सिंध जेको आहे उहो निगरान गवर्नमेंट दौरान जेको आहे वफ़ाक़ी सरकार समझौतो लॻायो हुयो। हाणे जॾहिं पीपल्स पार्टी चोथों भेरो सिंध हुकूमत ठही आहे ऐं कैबिनेट ठही वई आहे, घरू वज़ीर जेको आहे ज़ियाउल हसन लज्जार खे उनजो कलमदान ॾिनो वियो आहे। इन वज़ारत जो अॻु में त वॾे वज़ीर वटि इहा वज़ारत रहंदी आई आहे, पर हिन भेरे सिंध जी ख़सूसी तौर ते जेका अमन अमान जी सूरत हाल हुई उनखे नज़र में रखंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत इन वज़ारत लाइ अलॻि जेको आहे हिकिड़ो वज़ीर मुक़ररु कयो आहे। ज़ियाउल हसन लज्जार खे उनजो कलमदान ॾिनो वियो आहे। त मां सम्झां थो पीपल्स पार्टी जी सिंध सरकार चाहे थी त सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर थिए, पर अॼु हीउ जेको घरू वज़ीर जो बयानु साम्हूं आयो आहे उहो इंतिहाई माना ख़ेज़ आहे त वफ़ाक़ी सरकार आख़िर IG सिंध नओं IG सिंध मुक़ररु करण में देरि छो पई करे। सही है शबीर, अवां इलाही इंफॉर्मेशन इन हवाले सां ॾिनी। इरफान साहब, मां अव्हांजी तरफ़ ईंदुमि। अव्हांजो छा मतिलबु नज़रियो आहे, अव्हांखे छा पियो लॻे इन हवाले सां त हिन वक़्तु जेकी नए IG जी मुक़ररी में डेडलॉक आहे, आख़िर इन जा पोयां जेके सबब आहिनि उहे कहिड़ा थी सघनि था? ॾिसो, बज़ाहिर त को सबब न हुजणु खपे, छो जो वफ़ाक़ में बि ईअं ई पाण चऊं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। अॻु में पाण ॾिठो आहे माज़ीअ में जॾहिं वफ़ाक़ में नून लीग जी हुकूमत हुई, सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई, त IG सिंध जी जॾहिं बि मुक़ररु थींदी हुई त उन ते तमामु घणा हिकिड़ा इशू थींदा हुआ या चिकताण थींदी हुई। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे दौर में बि पाण ईअं ॾिठो। हाणे जेतोणीकि इतिहादी हुकूमत आहे, पीपल्स पार्टी वफ़ाक़ में बि वेठी आहे, त सियासी डेडलॉक पाण जेकॾहिं चऊं या सियासी हवाले सां जेकॾहिं को मुंझारो इन मामले में आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे त इन में न हुजणु खपे। हीअ बिल्कुलु हिकिड़ी साफ़ सुथरी मामिलो आहे जंहिंमें हिकिड़ी सिंध हुकूमत रिकमेंडेशन्स मोकिली आहे ऐं वफ़ाक़ जी इहा बुनियादी ज़िम्मेवारी आहे, हुनजो फ़र्ज़ु आहे त हू उन रिकमेंडेशन्स ते अमल करे। ऐं तमामु घणो ज़रूरी बि आहे। सिंध में हिन वक़्तु जेका अमन अमान जी सूरत हाल पाण ॾिसूं पिया त केतिरी गंभीर आहे। ॿियो शायदि फैक्टर इहो बि थी सघे थो त जंहिंजे चवण ते मुक़ररियूं थींदियूं आहिनि या बदिलियूं थींदियूं आहिनि उन्हनि वटि शायदि अञा
पोइ ग्रीन सिग्नल मुमकिन आहे, न मिलियो हुजे या इहो बि मुमकिन आहे त जेके नालनि ते एतिराज़ कंदा आहिनि उन्हनि खे ई कंहिं नाले ते एतिराज़ हुजे ऐं इन जे करे ई शायदि इहो मामिलो मुक़ररी वारो टंगियल आहे। इहो ई सबबु थी सघे थो। बाक़ी बज़ाहिर त पॉलिटिकली त असांखे को बेड़ो जेको आहे सो सबबु नज़र नथो अचे। वधीक रोशनी नसीर साहब नसीर साहब खां मां मजमूई तौर ते मां सूरत हाल मालूम कंदुमि। नसीर साहब, घोटकी कश्मीर कंदकोट अगवा इंडस्ट्री बणियल आहे, रोज़ माण्हू मरनि था, धाड़ेल माण्हुनि खे गोलियूं हणी ज़ख़्मी कनि था। पाण गुज़िरियल प्रोग्राम में बि इन्हनि ते ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। नए IG जी मुक़ररी देर जो शिकार आहे, हुकूमत मुंझारे जो शिकार नज़र अचे पई, स्पेशली सिंध हुकूमत, छो जो इजलास बि थियनि था, सूरत हाल ते नोटिस बि थियनि था, लेकिन उन ते को अमल नज़र नथो अचे, खड़तेल नथो निकिरे, माण्हू अगवा थियनि था, बाज़ियाबी जो जेको रेशो आहे उहो सभु तमामु घटि आहे। जेकर सच पुछो जहिड़ी ॻाल्हि कंदासीं उहा कड़ी ज़रूरु हूंदी, पर ॻाल्हि असांखे करणी पवंदी। जेका सूरत हाल आहे सिंध में हींअर अमन मांझी प्रोग्राम जे पाण जॾहिं सेट ते वेठा हुआसीं, हिकिड़ी वीडियो आहे जेका हिकिड़े दफ़ा मूं ॾिठी आहे। सच पुछो त ॿीहर ॾिसण ते कंहिं बि अहले दिलि माण्हू दिलि न चवंदी। हिकिड़ो मासूम ॿारड़ो आहे, उहो रसनि सां ॿुधो पियो आहे, बातड़े अंदाज़ में चवे थो, ही मूंखे मारिनि था पिया, बाबा इन्हनि खे पैसा ॾियो। त हिकिड़े कंहिं बि मौज़ मुआशिरे जे लाइ हिकिड़ो ॿुॾण जो मक़ाम आहे। स्पेशली मां पंहिंजे लाइ चवंदुसि, मुंहिंजे लाइ इहो ॿुॾण जो मक़ाम आहे। असां कुझु नथा पिया करे सघूं। असांजो उहो उस्तादु अलाह रखियो नंदवाणी, जेको बंदूक खणी वियो पियो ॿारनि खे पढ़ाइण जे लाइ, सिर्फ़ु इन खां त बाबा हिते धाड़ेल कल्चर आहे ऐं हू पंहिंजो मुक़ाबिलो पाण कंदो इन्हनि दहशतगर्दनि जो। इहो कल्चर त सुठी शइ हूंदी आहे, धाड़ेल जेके दहशतगर्द बार बार मां चवां थो, उहो माण्हू जेको आहे उनखे शहीद कयो थो वञे। इन खां पहिरियों अजमल सावंत खे शहीद कयो वियो। उन सां गॾु गॾु ताज़ो ई साईं उस्तादु हुआ हिदायत लोहार साहिबु, उनखे जंहिं अंदाज़ सां क़तलु कयो वियो। इंतिहाई अफ़सोस जो मक़ाम आहे। ऐं जेका हिकिड़ी ॿी वीडियो पाण जंहिं ते पहिरीं ॻाल्हायोसीं, त हिकिड़ो जेको बांदी आहे धाड़ेलनि वटि, उनजी वीडियो ठाही थी वञे, उनखे वीडियो रिकॉर्ड कंदे उनखे गोॾे में गोली हई थी वञे। सो इहे वीडियो मोकिले करे हू पूरी रिट ऑफ जेका रियासत जी रिट चइजे थो न, ही आंगननि ते ॻणनि जेतिरा धाड़ेल जेके आहिनि उन रियासत जे रिट खे चैलेंज था कनि। रियासत खे इन ते रिएक्ट करणु खपे। जेकॾहिं का रियासत वाक़ई अमली तौर ते वजूद रखे थी, सभु असां लाइ क़ाबिल एतिराम आहिनि। मीर अली में हिकिड़ो वाक़ियो थियो त असां अफ़गानिस्तान में घिड़ी वञी उन्हनि दहशतगर्दनि खां पलांद वरितोसीं। छा ही हिन मुल्क जा शहरी कोन्हनि यार? मासूम प्रिया कुमारी छा असांजे हिन मुल्क जी शहरी कोन्हे? ही छा अलाह रखियो नंदवाणी हिन मुल्क जो शहरी कोन्हे? इहो जेको ॿारड़ो जंहिंजी वीडियो जी ॻाल्हि कयां थो, छा हू हिन मुल्क जो माण्हू कोन्हे, शहरी कोन्हे? या त हिकिड़ी सिधी लाइन कढो, बाबा हिते जेकॾहिं कंहिं अची दहशतगर्दनि मारियो त अफ़गानिस्तान हुजे, ईरान हुजे, असां मुल्कनि जे बॉर्डर जो ख़्यालु कोन था कयूं, हिते कचे ऐं पके जो ख़्यालु करे असां वेही था रहूं। भई छो इहा तफ़रीक़ छो आहे? ऐं मूंखे ॻाल्हि इहा बि सम्झ में कोन थी अचे त बाबा वफ़ाक़ IG मुक़ररु कोन थी। छा IG पार्ज़न हूंदो, पाण बंदूक खणी कचे में लही पवंदो, वञी उन्हनि धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन कंदो? ही ॿी एतिरी जेका सिंध पुलिस आहे, के ऑफिसर आहिनि, पूरी हिकिड़ी सिंध गवर्नमेंट आहे, उनजो खातो आहे, उहे छा पिया कनि? जेसिताईं जे मिसाल तौर ते IG मुक़ररु न थिए, महीनो थी वञे, छा इहा दहशतगर्दनि खे इन्हनि धाड़ेलनि खे छूट हूंदी त हू अचनि हाईवेज़ तां माण्हू खणी वञनि, हू अचनि जेके आहिनि सभु बस स्टॉप तां वेंदड़, जेको उन पाण शागिर्द ते ॻाल्हायोसीं इशफ़ाक़, उनखे खणी वञनि, मासूम माण्हुनि खे खणी वञनि। हीअ त पोइ तव्हां धाड़ेलनि खे ॿुधायो पिया था, असां वटि जेसिताईं IG न थिए मुक़ररु, तव्हां माण्हुनि जे घरनि में घिड़ी वञो ऐं घिड़नि बि था, मारनि बि थिया। घटि में घटि मूंखे पाण में वेठा आहियूं, इहे लाजिक किथे बि सम्झ में कोन था अचनि। पोइ उहो सूबाई घरू वज़ीर जो मौक़िफ़ हुजे, सिंध जे वॾे वज़ीर जो मौक़िफ़ हुजे, ऐं क़तई तौर ते हिननि मौक़िफ़नि खे रद्द थो कयां। इहा रियासत जी ज़िम्मेवारी आहे। चवंदा न, तव्हां माण्हुनि खे मानी नथा ॾेई सघो, तव्हां पेट्रोल ऐं गैस सस्तो नथा करे सघो, न कयो, पर माण्हुनि खे साह खणण जो हक़ तयारु हुजणु खपे। अमन अमान सां केॾांहुं मूव करण जो त हक़ हुजणु खपे। जेको बि असांखां रियासत खसियूं वेठी आहे, ख़ुदा न ख़ासा का हिकिड़ी पोस्ट केरु जेकॾहिं कंहिं रियासती इदारे जे हवाले सां अचे थी त उन्हनि ते वॾो एक्शन थिए थो, वॾियूं कारवायूं थियनि थियूं। उहो माण्हू अॼुकल्ह जे दौर में यार, पाण बार बार ॻाल्हायूं था, मोबाइल फ़ोन जो दौरु आहे, हू इंटरनेट यूज़ कनि था, वीडियो कॉल कनि था, माइटनि खे ॾेखारनि था तव्हांजो माण्हू हिते, तव्हां उन्हनि खे जेको आहे सो नथा ॻोल्हे सघो। तव्हां वटि ड्रोन टेक्नोलॉजी आहे, तव्हां वटि हिकु हिकु माण्हू इहा डेटा पई आहे अथई। रियासत पंहिंजी ते अचे त इहे चंद जेके टके जा माण्हू आहिनि न धाड़ेल, उहे को रियासत खां ॾाढा कोन्हनि। ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ईअं थियो आहे। कराची में पाण ॾिठोसीं न भाई, 30-35 सालनि ताईं हिकिड़ो दहशत जो राज हूंदो हुयो। जेको कुझु हिते थींदो, 20-25 माण्हू रोज़ मरंदा हुआ। जेकॾहिं रियासत पंहिंजी ते आई, केॾांहुं वई उहा दहशतगर्द तंज़ीम, केॾांहुं विया उहे स्लीपर सेल, केॾांहुं वई उहो लियारी अमन कमेटी, फिलाणा टीड़ा मटीड़ा, कोई टिंडो, कोई मंडो, कोई कामरान माधुरी। अमन थी वियो न। ॻाल्हि आहे नियतुनि जी। मुंहिंजा भाउ सनावला ऐं शबीर साहिबु हुजे या पंहिंजो इरफान साहिबु, नियत असांखे सची कोन थी नज़र अचे। ख़ुदा न करे कंहिं हुकुमरान जो जेकॾहिं पुटु खॼे, उनजो भाउ खॼे
ऐं उहो किथे वञे ॾिसो 24 कलाकनि उहो माण्हू बाज़ियाब थिए थो नथो थिए ही तव्हांजा असांजा हिकिड़ा मासूम जेके आहिनि माण्हू आहिनि उन्हनि ते ज़ाहिर आहे कंहिंजी अखि कोन थी पुॼे तव्हां असां ईंदासीं ॻाल्हाईंदासीं रोई पिटी करे घर लिया वेंदासीं सोचो उन्हनि माण्हुनि खां जंहिंजे घर जा बचा वियल आहिनि ऐं उन्हनि इहे वीडियो थियूं वञनि उन्हनि जे मासूम ॿारड़े जा हथ ॿधा पिया आहिनि कंहिंजे गोॾे में गोली हणी वीडियो था मोकिलनि शर्म हया कल्ह बि असां ॻाल्हायोसीं इन्हनि जहिड़ा के बेग़ैरत माण्हू दुनिया में कोन हूंदा जेका पूरी हिकिड़ी तहज़ीब आहे न उनखे वेठा था लॼाइनि सरमंद चांडियो साहिबु असांजो शाइर आहे उनजो हिकिड़ो नज़म आहे त प्रोग्राम जो टाइम त अड़े सिंध वासी तूं खाना बदोशन जो औलाद न आई जो टोलनि में विखरियो ऐं निखरियो पियो आहे उन में हिकिड़ो अथसि अड़े सिंध वासी तूं अरबन जो मकरूह औलाद नाही जो शिमरन यज़ीदनि जा पंहिंजा कुही थो ऐं पंहिंजनि जा ख़ैमा जलाए तूं पंहिंजनि खे केॾी बणाइण घुरी थो अड़े सिंध वासी अणासी इहो छा करी पियो सो हीअ हिकिड़ी वॾी मयार आहे इन्हनि माण्हुनि खे इन्हनि खे सोचणु खपे भई हीअ तव्हांजा पंहिंजा बचा आहिनि माना हद थींदी आहे यार माना को हया को शर्म को अख़लाक़ियात कंहिं बि लेवल ते नज़र कोन थी अचे धाड़ेलनि में त आहे ई कोन सोरी टुसो ॿिए हंधि बि कोन थी नज़र अचे पंहिंजा बचा वियल हुजनि हा ईअं प्रिया कुमारी कंहिं ॿिए जी न्याणी हुजे हा ऐं उहो बाख़्तियार हुजे हा त अॼु ॾींहुं ताईं बाज़ियाब हुजे हा फज़ीला सरकी जेकॾहिं कंहिं ॿिए जी न्याणी हुजे हा न कंहिं पीर मीर भोतार कंहिं MPA जी त केरु पहिरीं ॻाल्हि हुनखे खणण जी ज़रूरत न करे हा खणे हा त तव्हांखे 24 कलाकनि जे अंदरि वापसि मिले हा पर हिकिड़ा आम माण्हू आहिनि उन्हनि जी हैसियत सिर्फ़ु इहा आहे जो इलेक्शन जे ॾींहंनि में उन्हनि खां वोट वञी वठिणो आहे बाक़ी उहे मरनि जीअनि हिन रियासत जो हिननि हुकूमतनि जो उन्हनि सां को वास्तो ई कोन्हे को शबीर साहब नसीर साहब जी हा जी जी उहो इहो कंदुसि त सिंध हुकूमत तरफ़ां अॼु खां या कल्ह खां वठी असां ॾिठो आहे इन मामले ते काफ़ी असांखे कुझु अॻु भराई आहे का संजीदगी नज़र अचे पई पहिरीं तव्हां हुन मां ॾिसी सघो था यकीनन नसीर साहिब सां टोटली एग्री जेके ॻाल्हियूं करे थो बिल्कुलु असीं सहमत आहियूं पर यकीनन ही इंतिज़ामी ऐं हुकूमती मामला आहिनि उनखे मामला अहिड़ा हूंदा आहिनि जेके असांजे वस खां ॿारनि खे मामला वरी अहिड़ा मां सम्झां थो जेके असांजी हुकूमतनि जे वस खां ॿाहिरि शबीर साहिब हिकिड़ो नंढो सुवालु आहे मां चवंदुमि तव्हां सीनियर जर्नलिस्ट आहियो अवां जूं नज़रूं तक़रीबन सिंध जे समूरनि मामलनि ते हुजनि थियूं न असां ॾिठो निगरान हुकूमत जे टाइम ते जॾहिं सिंध जे माण्हुनि जो प्रेशर आयो धरना लॻा माण्हू रोडनि ते आया मुखी जगदीश बि अची वियो सागर कुमार बि अची वियो ॿिया मुखी बि अचनि पिया न वारे वारे सां SSP पाण ॾिठोसीं नंढड़ो कच्छ ते बि खणी आयो ऐं माना उहे मुख बि अची वञनि था हाणे जेके अंदरि मतिलबु आहिनि धाड़ेलनि जे चंबे में रमज़ान जो भलारो महीनो उन जूं ईदूं बि घर वारनि जूं तबाह आख़िर जेसि ताईं माना वरी ॿीहर माण्हू जेसि ताईं रोड ते न ईंदा छा हीअ हुकुमरान मतिलबु या जेके इंतिज़ामिया आहे हिननि खे बाज़ियाब करण लाइ को तहरीक न वठंदी ॻाल्हि इहा आहे त इहे जीअं नसीर साहिबु ॻाल्हि कई त आङिरियुनि ते ॻणण जेतिरा माण्हू आहिनि वधि में वधि जेकॾहिं टोटल काथो लॻाइजे त 250 खां 300 माण्हुनि इहा सिंध हुकूमत जी IG सिंध जी पंहिंजी असेसमेंट आहे हाणे 300 माण्हू हिन कचे में टोटल आहिनि जेके ॾोहारी आहिनि जिन जो कुझु ॾोह अहिड़ा आहिनि जेके बिरादरियुनि जा जहिड़ा क़बाइली जहिड़ा आहिनि बाक़ी कुझु जेके आदि ॾोहारी आहिनि उहे मां सम्झां थो रियासत ऐं हुकूमत खां कॾहिं बि ॾाढा न आहिनि पर असांजी हुकूमतनि जी विल जो वॾो जेको आहे उहो इशू आहे निगरान सरकार इहो फ़ैसिलो कयो हो त कचे वारा जेके 3 ज़िला लॻनि था कचे खे उते इन्हनि इलाइक़नि में जेको मोबाइल नेटवर्क आहे मोबाइल सर्विस जेका आहे उहा बंदि रहंदी उन ते को बि अमल न थियो निगरान सरकार जी निगरान काबीना इहो फ़ैसिलो कयो हो त कचे में जेको आहे धाड़ेलनि ख़िलाफ़ु हिकु असराइतो ऑपरेशन थींदो जंहिंमें रेंजर्स बि हूंदी पाक फ़ौज बि जा जवान बि गॾु हूंदा पर उहा ऑपरेशन न थियो उहा ऑपरेशन उनजा के नतीजा न निकिता हाणे इहा ख़बर न आहे त उन ऑपरेशन या इन सॼे फ़ैसिले ॾाढो रुकावट कहिड़ियूं शयूं आहिनि उहे हुकूमती जेके आहिनि उहे ज़िम्मेवारी ॿुधाए सघनि था पर सिंध हुकूमत हिन भेरे जीअं ई मां तव्हांखे ॿुधायो त घरू वज़ारत जेका आहे उहा ज़िया साहिब खे जेका ॾिनी वई आहे ज़िया साहिब अॼु इहो ख़बर आई आहे त ज़िया लंजार साहिबु पाण 23 मार्च ते कश्मीर में वञे पियो उते अमन अमान बाबति इजलास करे पियो सखर में 24 मार्च ते अमन अमान बाबति इजलास करे पियो मूं वटि हिकिड़ो सुवालु आहे इन ई मामले सां लाॻापियल तव्हांखे यादि हूंदो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु हेकर पंहिंजी तक़रीर में ई शायदि चयो या मीडिया कॉन्फ्रेंस में ई चयो कराचीअ में ई त जांच कराईंदासीं त कचे में ॾोहारियुनि वटि या धाड़ेलनि वटि जदीद हथियार किथां था अचनि पहिरीं ॻाल्हि त उन जांच जो छा थियो जांच थी न थी ॿियो सुवालु निगरान हुकूमत चयो त असीं हीउ जेको कचे वारो इलाइक़ो आहे हीउ पंजाब खे लिंक करे थो हीउ बलोचिस्तान खे बि लिंक करे थो असीं जॾहिं सिंध पुलिस ऑपरेशन शुरू करे थी त हू पंजाब हलिया था वञनि या बलोचिस्तान हलिया था वञनि इन जे करे असीं बलोचिस्तान ऐं पंजाब हुकूमत खे बि ऑन बोर्ड वठंदासीं ऐं 3 हुकूमतूं गॾिजी करे हिननि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन कंदासीं पोइ पाण ॾिठो त तॾहिं के निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी ऐं जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर साहिब जूं मुलाक़ातूं बि थियूं उहो जेको मामिलो हो उहो काॾे लुड़ी वियो
साईं मां त इहो ई चयो त जेको ऑपरेशन जो जेको ऐलान थियो पिया जेके फ़ैसिला थिया पिया उन्हनि ते को अमल ई न थियो इवन एतिरे नसीर साहब सही थो चवनि त ॻाल्हि नियत ई आहे। मुराद अली शाह जंहिं ॾींहुं पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस करे थो हाणे जॾहिं वॾो वज़ीर थी आयो त हुन चयो त असां जीअं ई पंजाब गवर्नमेंट ऐं बलूचिस्तान गवर्नमेंट फॉर्म थींदी ठहंदी त असां इन्हनि हुकूमतुनि खे ऑन बोर्ड वठी टितरफ़ो ऑपरेशन जेको आहे उहो शुरू कंदासीं। हाणे हुकूमतूं त ठही वियूं आहिनि पर इन बाबति अञा ताईं असांखे का अॻिभराई नज़र न पई अचे। ठीकु आहे शबीर साहब वॾी महिरबानी अवां प्रोग्राम में वक़्तु ॾिनो। इरफान साहब अवांजी बि वॾी महिरबानी अवां प्रोग्राम में वक़्तु ॾिनो। नसीर साहब अवांजी वॾी महिरबानी। नाज़रीन तव्हां मौज़ूज़ पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। यकीनन सिंध जी सूरत हाल ते सभु सिंधवासी हिन वक़्तु जेके आहिनि उहे ॾुख में वरितल आहिनि छो जो सिंध जा केतिरा ई जेके मारूड़ा आहिनि उहे धाड़िलनि जे चंबे में आहिनि। असीं उमेदु कयूं था त सिंध हुकूमत जेको आहे उहो धाड़िलनि जे ख़िलाफ़ु असराइतियूं कार्रवायूं कंदी ऐं नज़र अचे पियो त जेको सिंध जो जेको घरू वज़ीर आहे उहो इंतिहाई सरगर्म आहे ऐं उमेदु आहे त हू जेको आहे सो उन्हनि में कामयाबु थींदो। गॾो गॾु प्रोग्राम में जेके सुठा जेके क़दम साराहण जोगा जेके क़दम हूंदा आहिनि असीं उन्हनि खे एप्रिशिएट कंदा आहियूं। अॼु हिकिड़ो ॿी ख़बर साम्हूं आई आहे, मां चवंदुमि त नाज़रीन सां शेयर कंदा हलूं त मुल्क जी मुआशी सूरत हाल खे नज़र में रखंदे जेल खाते जे सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी सरकारी सहूलतूं न वठण जो ऐलान कयो आहे। अली हसन ज़रदारी चीफ सेक्रेटरी खे इन हवाले सां ख़त बि लिखियो आहे ऐं उन ख़त में चयो आहे त सरकारी पेट्रोल 2700 सीसी गाॾी ऐं ॿियूं मरातूं न घुरिजनि। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी माहवार सरकारी सतह ते मिलंदड़ जेको 600 लीटर पेट्रोल जो कार्ड आहे उहो बि वापसि जमा कराइण जो ऐलान कयो आहे। अली हसन ज़रदारी वज़ीर बणजण सां बाद जेको आहे सरकारी मिलियल 2700 सीसी जेकी फॉर्चूनर गाॾी आहे उहा बि लाॻापियल खाते खे जेको आहे उहो वापसि जमा कराए छॾी आहे। गॾो गॾु सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जो चवणु आहे त जेसीं ताईं मुल्की हालतूं बहितर न थींदियूं तेसीं ताईं सरकारी सहूलतूं न वठंदुसि। इन सां ॾींदा गॾु इजाज़त। अल्लाह निगहबान।